अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ताज़ा अहम ख़बर शामिल कंदा हलूं। तो पंजाब असैम्बली में हंगामा आराई, शदीद झगड़ो, डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी ते तशद्दुद, संदसि जुंडा पटिया विया ऐं चमाटूं हयूं वियूं। दोस्त मोहम्मद मज़ारी ज़ख़्मी, परवेज़ इलाही जे ज़ख़्मी थियण जा इतला। डिप्टी स्पीकर जो तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जी दरख़्वास्त ते पुलिस तलब। ॿिन्ही धुरियुनि जे हिक ॿिए ते सख़्त इल्ज़ाम तराशी। अॼु पंजाब हाई कोर्ट जे हुकुम ते 11:30 वॻे सुबुह पंजाब असैम्बली जो इजलास शुरू करे हर हाल में क़ाइदे ऐवान जी चूंड करणी हुई। इजलास वक़्त ते शुरू न थी सघियो, जंहिंजो सबबु असैम्बली ॿाहिरां सादा लिबास पहिरियल हथियारबंद ॿुधाया पिया वञनि। बाद में इजलास शुरू थींदे PTI मेंबरनि पंहिंजे मुनरफ़ मेंबरनि तरफ़ लोटा उछलाया ऐं सख़्त नारेबाज़ी कंदे स्पीकर चेयर तरफ़ वधी आया ऐं डिप्टी स्पीकर ते तशद्दुद कंदे कुर्सीअ तां लाहे सख़्त मारकुट कई। नतीजे में इजलास न थी सघियो। शाम 4 वॻे इजलास जीअं ई ॿीहर शुरू थियो त ॿीहर हंगामा आराई शुरू थी वई। हिन भेरे परवेज़ इलाही ते बि तशद्दुद कयो वियो। पुलिस कुझु हुकूमती मेंबरनि खे गिरफ़्तार करे वरितो, जिन ते मुबैना डिप्टी स्पीकर ते तशद्दुद जो इल्ज़ाम हुयो। 1000 खां वधीक पुलिस एहलकारनि असेंबली हाल जो कंट्रोल संभाले वरितो। क़रीबन 5:15 वॻे पुलिस जे घेरे में डिप्टी स्पीकर इजलास कार्रवाई शुरू करे ॾिनी। आख़िरी इतलान मूजिबि इजलास में क़ाइदे ऐवान जी चूंड अमल जारी आहे।